वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिकी राज़ियतम मर्ज़िय्या फदखुली फ़ी इबादी वदखुली जन्नती। वक़द क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमल अअमालु बिन्नियात। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। लाइक सद एहतराम, लाइक सद तकरीम हज़रत सईद अब्दुल क़य्यूम हालेजवी साहब दामत बरकातुहुल आलिया, बिरादर अजीज़ मौलाना अब्दुर्रहमान डंगराज साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम ज़िला नौशहर व फ़िरोज़, बिरादर मुकर्रम साईं ॾाॾो अब्दुल अलीम गांगरो साहब, नाज़िम उमूमी जमीयत उलमा इस्लाम ज़िला नौशहर व फ़िरोज़, इस सेजते मौजूद ओहदेदारान, ज़िम्मेदारान, अमाइदीन, उलमाए इकराम, पिंडाल में मौजूद मुझा मोहतरम दोस्तों, भाईरो ऐं बुजुर्गो, पक्का गांगरा में सालाना हिन अज़ीम शान इज्तिमा में तव्हां असां अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करण जे नीयत सां जमा थिया आहियूं। दुआ है तशल रब करीम तव्हां असांजी अॼु जी इन हाज़िरी के पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूली सां सरफ़राज़ फरमाए। सुबुह का वठी अकाबिर उलमाए इकराम, उहदेदारान ऐं ज़िम्मेदारान जा अवां बयानात ॿुधाइन। शाम जा 5 थी रहिया आहिनि। मां लंबी चौड़ी गुफ्तगू इन जे करे भी करण नथो चाहियां जो तहां सुन के सुन हो चुके हैं। ऐं ॿियो मुझे तबीयत ते भी मुसलसल प्रोग्रामन, मुसलसल सफ़रन ऐं मुसलसल ओजागन जे करे बोझ आहे। दुआ करियो त अल्लाह तबारक व तआला इन्हनि ख़िदमात के न सिर्फ मंजूर ऐं मकबूल फरमाए, न सिर्फ मुझे जमात जे लाए तक़वियत जो ज़रियो बढ़ाए, बल्कि मुझे हिननि मेहनतुन के मुझे शहीद बाबे जे लाए सदक़े जारी भी बढ़ाए। अजे सब कुछ उन जे क़ुर्बानन, उन जे मेहनतुन जो नतीजो आहे।
ऐं अल्लाह क़ादिर आ यकीनन 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 हिननि इज्तिमाअत जो सवाब मुझे शहीद बाबे के ज़रूर मिलंदो हूंदो इंशाअल्लाह। लेकिन सिंध मुर्दा परस्त आ। सिंध हमेशा मुअलनि जो क़दर कयो आहे, जीअरनि जो क़दर ना ही कयो। बस इहो अफ़सोस आहे। मां पंहिंजे बाबे जी ॻाल्हि थो कयां। मूंखे त तव्हां मथे ते विहारियो आहे, तव्हांजो शुक्रियो, इन में शक न आहे। सिंध जेको प्यारु ॾिनो आहे, मोहबत ॾिनी आहे, मां उन ते उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। कि मां पंहिंजे वालिद जी ॻाल्हि थो कयां। अज़ीज़ान मोहतरम, कुरान मजीद जी हिकु आयत या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िय्या। रब तो फरमाए, ए मुतमईन नफ्स, ए मुतमईन मानू, ए मुतमईन इंसान, इरजिई इला रब्बिक, पंहिंजे रब जे तरफ मोटी आ। लेकिन अज जेकॾहिं मां नौजवाननि जो जाइज़ो थो वठां, पोढ़नि जो जाइज़ो थो वठां, अॼु जेकॾहिं इलाइक़े ते, तर ते, सूबे ते, मुल्क ते नज़र थो घुमायां त मूंखे कोई मुतमईन नज़र नथो अचे। को बीमारियुनि में, को परेशानियुनि में, को कर्ज़नि में, को मर्ज़नि में, को मुसीबतुनि में, कंहिंजी औलाद नाफ़रमाना, को ज़ाल जे मोचड़नि में। घणनि कंद हेठि किया आहिनि। तो ईदी मां तुंहिंजे लाइ नथो चवां, तूं अरुबुर छो थो खिले। हर तरफ अफरा तफरी आ, हर तरफ परेशानी आ, हर तरफ कत्ल गारत गिरी आ, फहाशी, ओरियानी, बेहयाई, बदकारी जो बाजार गरम आ। पीउ पुट का खुश कोने, धीअ माओ का खुश कोने, भाव भाव का खुश कोने। इन जे थोड़े बेस के खोले सदा, साउंड ठीक कर, वो थोड़ो बेस खोलेस। जोर न लग रहा आगे निड़ी रड़ियों थी करे, शिकायत थी करे, रात में निड़ी मुझे दाह ॾिनी आ। वजह छा है? इन तबाही जी, इन बर्बादी जी, इन औलाद जे नाफरमान थियण जी, इनन कर्जन मर्जन मुसीबतुन जी, ना अहल नालायक हुक्मरान मुसल्लत थियण जी, महंगाई जो बाजार आसमान सां ॻाल्हियूं थो करे, अशियाए खुर्दनोश आम माण्हूअ जे दस्तरस मां निकिरी विया आहिनि। वजह सिर्फ़ हिकिड़ी आ जो माण्हुनि रब रहमान जे दग खे छॾे ॾिनो आ। रब तो फरमाए चो, वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। सजी कायनात तुंहिंजे लाइ बणाई अथमि, तोखे मां पंहिंजे लाइ बणायो अथमि। सजी कायनात तुंहिंजे लाइ, तूं रब जे लाइ। लेकिन अॼु ज़िना असां में, शराब असां में,
चुगलखोरी असा में, व्याज असा में, रुश्वत असा में, कत्ल गारत गरी असा में, ठगी असा में, फिराड असा में, धोखो असा में। नमाज असा न था पढ़ाऊँ, रोज़ो असा न था रखाऊँ, हज असा न था क्यों, ज़कात असा न था अदा क्यों, कुरान जी तिलावत असा न था क्यों, मस्जिद जो मुंहुं ॾिसण जे लाइ असां तैयार न आहियूं, त पोइ रब जी रहमत त न वसंदी, पोइ अल्लाह जो कहर ऐं अज़ाब ई नाज़िल थींदो न। गुज़ारिश ई आहे त मोटी अचो रब जे दरवाज़े ते, तौबा कयो, इस्तग़फ़ार कयो, रुठल रब खे परचाइण जी कोशिश कयो, ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ गुज़ारियो। पंहिंजा लक्षण चङा हूंदा त हुक्मरान बि चङा हूंदा, पंहिंजा लक्षण बुरा हूंदा त हुक्मरान भी बुरा हूंदा। हे मुल्क जंहिंजे लाइ लखनि माण्हुनि पंहिंजा कंध कपराया, हज़ारे औरतुनि पंहिंजे इज़्ज़तुनि जी कुर्बानी ॾिनी, ऐं हिन मुल्क जे लाइ नारो ॾिनो वियो त हे पूरी दुनिया जे गोले ते अमेरिका का अफ्रीका ताईं सतनी बरे आज़मन में मदीने जे रियासत का पोइ एक अहिड़ी रियासत मारिज़ वजूद में पई अचे, एक अहिड़ो मुल्क पियो ठहे, एक अहिड़ो ख़ितो पियो ठहे, एक अहिड़ी रियासत पई बणिजे जेका मदीने जे रियासत का पोइ इस्लाम जी रियासत हूंदी, जिते निज़ाम अमेरिका जो, बरतानिया जो, IMF जो, यहूद ऐं हनूद जो न हलंदो, जिते निज़ाम मोहम्मद अरबी जे शरीयत जो हलंदो, कुरान जो हलंदो, इस्लाम जो हलंदो, हिते सिद्दीकी, फारूकी, उस्मानी ऐं हैदरी दौर जो यादूं ताज़ा थींदियूं। लेकिन 15-20-30 हज़ार माण्हुनि जे जाननि खां पोइ, हज़ारनि औरतुनि जे इज़्ज़तुनि जे क़ुर्बानीअ खां पोइ, ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते, कलमे जे नारे ते, दीन जे बुनियाद ते, इस्लाम जे बुनियाद ते, कुरान जे कानून जे बुनियाद ते हासिल थींदड़ मुल्क में मुल्क जो वागो लियाकत अली खान जे हवाले कयूं वयूं, मुल्क जो वागो जनरल ज़िया जे, जनरल यहया जे, जनरल अयूब जे ऐं मुख्तलिफ जनरल जजन जे हवाले कयूं वयूं। हे ला इलाहा इल्लल्लाह जो निज़ाम हलाइण जे लाइ इक़्तिदार जे कुर्सीअ ते जनाब भुट्टे के विहारियो वियो, कुरान जो कानून हलाइण जे लाइ इक़्तिदार जी कुर्सीअ ते जनाब नवाज शरीफ के विहारियो वियो, कुरान जे, शरीयत जे, इस्लाम जे निज़ाम जे लाइ कुर्सीअ ते इस्लामी आइन के हलाइण जे लाइ इमरान खान के, आसिफ अली सरदारी के, जमाली साहब के कुर्सीअ ते, यूसुफ रज़ा गीलानी के कुर्सीअ ते जनाबे शहबाज शरीफ के विहारे वियो। तहां को पुछण तो चाहियां, पकन गागिरन वारो दिल ते हथ रखी करे ॿुधायो त पार्लियामेंट में कुरान जे कानून जे लाइ, शरीयत जे निज़ाम जे लाइ, मदीने जे रियासत जे लाइ, अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ अमेरिका मां पढ़ंदड़नि, लंडन मां पढ़ंदड़नि, ऑक्सफोर्ड मां पढ़ंदड़नि, लेनिन, मार्क्स, चोइंटाई, माउज़तन के पढ़ंदड़नि, जिनके कलमो पढ़ण नथो अचे, जिनके आयतुल कुर्सी पढ़ण नथी अचे, जिनके कुल वल्लाहु अहद पढ़ण नथो अचे, जिनके पीउ जो जनाज़ो पढ़ाइण नथो अचे, माउ जो जनाज़ो पढ़ण नथो अचे, उन्हनि सरदारनि, ख़ाननि, नवाबनि सां असेंबलियुनि के भरियो वियो, मौलवियुनि के गार बणायो वियो, मौलवियुनि के दहशतगर्द बणायो वियो, मौलवियुनि के इंतहा पसंद
बढ़ाए करे मस्जिद ताईं मिंबर ताईं महराब ताईं अज़ान तकबीर निकाह जनाज़े ताईं महदूद कयो वियो। जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जे निज़ाम जे लाइ पार्लियामेंट अमेरिका जे तालीम याफ़्ता बरतानिया जे तालीम याफ़्ता जे हवाले कई वेंदी, इक़्तिदार जजन जर्नलन सरदारन सेक्युलर लिबरल सोच रखण वारनि जे हवाले कयो वेंदो त पोइ मुल्क जो बेड़ो न बुॾंदो त ॿियो छा थींदो। अल्लाह तो चए क़ुरान में त सूद जो कारोबार मां रब सां ऐलान जंग आ। सूद जो कारोबार मां रब सां अब ज़बान अल्लाह ॻाल्हाइण जे लाइ ॾिनी आहे। जेकॾहिं न ॻाल्हाइणो हुजे त अल्लाह ज़बान ॾे ई न हा। अल्लाह ज़बान ॾिनी आहे, हिन जो मतिलबु इहो आहे त ॻाल्हाइण जे लाइ ॾिनी अथई। ॻाल्हाईंदव त मां ॻाल्हाईंदुमि, न ॻाल्हाईंदव त दुआ घुरंदुमि। तव्हांखां वधीक थकल मां आहियां। तव्हांखे 5 कलाकनि जो थका, मूंखे 9 सालनि जो थका। अब अल्लाह तो फरमाए त सूद जो कारोबार मां अल्लाह सां ऐलान जंग आ। सूद जो कारोबार छा आहे? सूद जो कारोबार छा आहे? सूद जो कारोबार छा आहे? वो 75 सालन में हुक्मरानन अमेरिका से सूद जा कारोबार कया, IMF से सूद जा कारोबार कया, चाइना से सूद जा कारोबार कया। वो जडे 75 साल हुक्मरान अल्लाह से ऐलान जंग कंदा त पोइ मुल्क जी मईशत जो इहो बेड़ो न बुॾंदो त ॿियो छा थींदो। जो अॼु ग़रीब मिसकीन हारी ऐं मज़दूर बटालू टमाटा ऐं बसर नथो वठी सघे। मां हिकिड़ी ॻाल्हि कई त हिकिड़ो चाचो कुराड़ो उथी बीठो, मूंखे चई सुमरो साहिब पोइ अज़ाब बि उन्हनि ते किरे न, असां ते छो थो किरे? उन्हनि जा त कुत्ता बि गोश्त था खाइनि, उन्हनि जा त ड्राइवर ऐं गनमैन ऐं वाठा बि जेको आहे उहे 20 आङरियूं कीअं में मरी असां वियासीं। सूद जा कारोबार उन्हनि कया, सौदा उन्हनि कया, इक़्तिदार ते उहे अज़ाब वरी असां ते। मां चयो हा चाचा ॻाल्हि सही आहे तुंहिंजी, पर इन्हनि खे वोट फ़रिश्तनि ॾिनो, तव्हां थोरे ई ॾिनो हो। इन्हनि खे वोट मलाइकनि ॾिनो, सिंध वारनि थोरे ई ॾिनो हो। इन्हनि खे वोट जिन्ननि ॾिनो हो, अवाम थोरे ई ॾिनो हो। तव्हां वोट थोरे ई ॾिनो हुन, तव्हां वोट न ॾिनो हुन, तव्हां न ॾियोन हा, न पार्लियामेंट में वञनि हा, न इक़्तिदार में वेहनि हा, न अमेरिका सां ॻाल्हाइनि हा। चूंकि इन्हनि खे इहा कुव्वत तव्हां बख़्शी, तव्हांजे वोट जे पर्चीअ बख़्शी, तव्हांजे सपोर्ट बख़्शी आहे। इब्तिदा इन्हनि खे कुव्वत ॾियण वारा तव्हां आहियो, तव्हां न ॾियो हा त इहे अमेरिका सां न ॻाल्हाइनि हा। मौलवियुनि खे मुस्तरद तव्हां कयो आहे, तव्हां न कयो आहे। हे मौलवी जीअं सैलाब में झोली झले पिन्नी तव्हांजी ख़िदमत कयूं, इक़्तिदार में भी तव्हांजी पिन्नी ख़िदमत कनि हा, पर तव्हांखे मुल्ला न वणिया, तव्हांखे इहे वणिया। पोइ इन्हनि खे इक़्तिदार तव्हां बख़्शियो आहे, इब्तिदा तव्हां कई आहे, हिन करे अज़ाब बि पहिरियों तव्हां था भुगतियो। ॻाल्हि आहे सिधी, पर यार बि आहे ज़िद्दी, यार बि आहे ज़िद्दी। मां 2 जलसनि में ॿुधायो अथमि सैलाब में लारकाने में इमदाद पे तक़सीम कई सी। हिकिड़े ॾींहं में, हिकिड़े मुंहिंजे मदरसे में हिकिड़े ॾींहं में 6 करोड़ रुपया तक़सीम कयासीं। 6 करोड़ हिकिड़े ॾींहं में। अल्हम्दुलिल्लाह रुगो मां पंहिंजे लारकाने जे इदारे मां मुंहिंजे भाइरनि 60 खां 70 करोड़ रुपया तक़सीम कया आहिनि। हिकिड़ो रुपयो छा, हिकिड़ो पैसो बि हुकूमत जो कोन्हे। झोलियूं फैलाए चंदो करे कठो करे सॼी सिंध में तक़सीम कयो आहे। अकेले मुंहिंजे इदारे 60 खां 70 करोड़ तक़सीम कयो आहे। त हिकु लिफ़ाफ़े में 45 हज़ार हा। माइन जो प्रोग्राम हुजे, हिकिड़ी औरत खे ॾिनोसीं लिफ़ाफ़ो, त उन औरत चयो अलाह वधाईंदुसि, अलाह केचूं अॼींदुसि, अलाह हुॾींदुसि, अलाह हुॾींदुसि, दुआउनि मथां दुआऊं हुजनि। माई नालो न पई खणे। असांजे सोशल मीडिया जा छोकिरा हिकिड़े वञी माईअ खे चयो त मां कंहिंजे लाइ दुआऊं थी करे, हुनजे ख़्याल में त भाऊ जे लाइ दुआ कंदी, भाऊ जो नालो खणंदी, मां भरे वठंदुसि। त हुन चयो मां कंहिंजे लाइ? त हुन कुराड़ीअ, झूर कुराड़ी 70-80 साल जी बिल्कुलु कुराड़ी खिलंदी चई अब्बा बेनज़ीर खे। बीठी मुंहिंजे मदरसे में आहे, पैसा मां ॾिना त मां हथनि सां दुआ बेनज़ीर खे। कावड़िया मूं ते वेठा आहियो, ॿुधेव माउ कोन थी, ॿुधेव ज़ाल कोन थी, ॿुधेव भेण कोन थी। पुछो वञी माइनि खां त बेनज़ीर जा कर्ज़ कॾहिं लाहींदियूं। पुछो वञी माइनि खां त भुटे जा कर्ज़ कॾहिं लाहींदियूं। गारियूं मूंखे, तनक़ीद मूं ते,
हले में माइन वट को न थी या वरी इं त पोइ माईअ मां बाहि कढी नथा सघो मूं ते सवलो आहियां मां मूं ते था कढो पोइ जेकॾहिं अबा माईअ जी बाहि मूं ते था कढो त रोज़ कढंदा कयो घटि में घटि मां जे करे तव्हांजो हियांव त थधो थिए थो मां तव्हांजे ॾुख में बराबरि जो शरीक आहियां घबरायो न चाचा मां बिल्कुलु तुंहिंजे ॾुख में बराबरि जो शरीक आहियां मुल्ला त वधीक सूरनि में माइन जा अला लेकिन अॼु हिकु तरफ़ मुल्क की मईशत तबाह है एक तरफ मुल्क तबाही जे किनारे ते आहे बे तरफ मानू जो अखलाकी मेयार तबाह थी रहा है अज मानू अल्लाह का अल्लाह जे रसूल का कुरान का परे थींदा पिया वञन अज हालत यह है जो सिंध में आए नी कत्ले आम उरूज थे कबाइली झेड़ा उरूज थे धाड़ेल राज उरूज थे अज हालत यह है जो 4 ॾींहं पहिरियां कराची में हिकड़े हमरा 5 सालन जे मासूम ॿार सां ज़िना कई अज हालत यह है जो सिंध जे यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ ॿार कॉलेजन में पढ़ंदड़ ॿार छोकरा तो छोकरा छोकरियों भी हीरो ने जो आइस जो कोकेन जो पाउडर जो नशो थियूं कनि अॼु इन्हनि इदारनि जा तालीम याफ़्ता सिंध जूं ज़मीनूं सिंध जा ॿेट सिंध जा जज़ीरा सिंध जा वसीला था खपनि अॼु हालत इहा है ये आला तालीम याफ़्ता जिनके असां DC ऐं SP ऐं मुख्तियार कार ऐं कमिश्नर था सम्झूं उहे वॾेरनि भौतारनि ख़ाननि नवाबनि जा ॿधा बाना ग़ुलाम आहिनि ऐं उन्हनि जे चवण ते करोना जा पैसा हड़प सैलाब जा पैसा हड़प रोडनि जा पैसा हड़प रस्तनि जा पैसा हड़प हे ग़रीब आवाम जे हुकूक ते धाड़ा अस्पताल में इलाज कोन्हे स्कूल में तालीम कोन्हे अॼु चंद टकनि जे करे मुंहिंजनि अमड़नि मुंहिंजनि भेनरुनि मुंहिंजनि नियाणियुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट जे नाले ते ऑफिसुनि जे दरनि ते ठेका झलराईंदा था वरतनि मां पुछण थो चाहियां हाणे मर्दमशुमारी शुरू कई अथऊं मर्दमशुमारी में बि अलाए छा कंदा सिंध जो बेड़ो अलाए काथे पुॼाईंदा मुंहिंजे घर विया कराची मर्दमशुमारी वारा मुंहिंजे कराची घर पुछो बाबा घर में घणा माण्हू चयो साईं हेतिरा माण्हू बस पुछी हलिया लिया नंबर हणी तो मां जॾहिं घर वियुसि पुछो मां मरा कंदा बाबा हे जो आया छा पुछो चई साईं रुगो पुछो त घणा माण्हू आहिनि मां चयो बसि ॿियो कुझु न पुछो चयो न कुझु न पुछो मां चयो इहो न पुछो त मुलाज़िम घणा आहिनि गनमेन घणा आहिनि चौकीदार घणा आहिनि असुल घर जा रहवासी घणा आहिनि घणा महिमान आहिनि घणा पंहिंजा आहिनि घणा परावा आहिनि इहो बि न पुछूं त केरु सिंधी आहे केरु मुहाजिर आहे केरु पछतो आहे केरु अमेरिका जो आहे केरु बर्तानिया जो आहे केरु सिंध जो आहे केरु पंजाब जो आहे केरु केरु चई साईं कुझु न पुछूं हाणे जेकॾहिं अहिड़ी मर्दमशुमारी थींदी त पोइ सिंध जो बेड़ो ॿुॾंदो हे त मुंहिंजे घर सां इहो हशर कयो अथऊं बाक़ी सिंध सां अलाए छा हशर कंदा अहिड़ियूं मर्दमशुमारियूं पंहिंजनि मक़सदनि जे लाइ आहिनि ताकि वॾेरे जी सीट मज़बूत रहे भोतार ख़ान ऐं नवाब जी सीट मज़बूत रहे चोरन लोटन लुटेरन जो इक़्तिदार मज़बूत रहे लेकिन अल्हम्दुलिल्लाह मां अल्लाह जो जेतिरो शुक्र अदा कया वो घटा आम इंतखाबात का वठी करे बल्दियाती इंतखाबात ताईं इन्हनि धरतीअ जे दुश्मननि दीन जे दुश्मननि ग़रीबन मिस्कीननि हारन मज़दूरनि जे दुश्मननि सां मुक़ाबलो जमीयत उलमा कयो आहे ऐं इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम इन्हनि खे गोॾनि भर विहारींदी लेकिन जेकॾहिं मर्दमशुमारी घर घर थी सके थी ब मास्टर ब पुलिस वारा गॾु आहिनि पोलियो जा कतरा ब मास्टर ब पुलिस वारा गॾु आहिनि
घर घर वनी पोलियो जा कतरा पियारे सघजन था, घर घर वनी मर्दम शुमारी करे सघजे थी, त घर घर वनी अमड़न भेनरुन ऐं न्याणियुनि खे उन्हनि जा पैसा छो नथा ॾेई सघजन, छो नथा ॾेई सघजन? मर्दम शुमारी जे लाइ माण्हू आहिनि, पोलियो जा कतरा पियारण जे लाइ माण्हू आहिनि, अमड़िन भेनरुनि ऐं न्याणियुनि जी इज़त रखण जे लाइ तव्हां वटि माण्हू कोन्हनि। हे मनसूबा बंदी आहे त सिंध खे बेहया बणाइजे, सिंध खे बेगैरत बणाइजे, सिंध जे अमड़िन भेनरुनि ऐं न्याणियुनि जे पर्दे खे चाक करे उन्हनि खे ऑफिसुनि ऐं दरवाज़नि जा धिका झलराइजनि। हलो मूंसां गॾु हाणे बि थर था हलो, हलो मूंसां गॾु उमरकोट था हलो, हलो मूंसां गॾु मीर प्रकाश था हलूं। कोहिलिन जूं मायूं, मेंगवाड़न जूं मायूं, मारवाड़िन जूं मायूं मुसलमान न आहिनि। मथे ते त रओ आहे आहे त हलो, मां तव्हांखे जेकॾहिं न ॾेखारियां लिबास उन्हनि जो, मर्द जेकॾहिं अचानक रोड ते उहे हलंदियूं, मर्द ईंदो त मुंहं ते कपिड़ो ॾेई छॾींदियूं, मुंहं ते कपिड़े ॾेई छॾींदियूं। रुगो इस्लाम जो इहो दर्स नाहे रहियो, सिंध जी सकाफ़त बि रही आहे त गैर मुस्लिमनि जूं मायूं बि मर्द खे ॾिसी करे मुंहं ते चादर थियूं रखनि। ऐं अॼु हे चंद टकनि जे बुनियादनि ते असांजे अमड़िन भेनरुनि ऐं न्याणियुनि खे दर दर जूं ठोकरूं था झलराइनि। ॿुधो पकनि गांगरनि वारो, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मुल्क जे अंदर इनक़िलाब चाहियो था, मुल्क जे अंदर ला इलाहा इल्लल्लाह जो निज़ाम चाहियो था, मुल्क जे अंदर कुरान जो कानून चाहियो था, शरीयत जो निज़ाम चाहियो था। समाजड़ी सिंध के एक दफा बीहर बाबुल इस्लाम बनाइण चाहियो था, इज्जत से बच्चन जो पेट पालन चाहियो था, अस्पतालन में इलाज चाहियो था, स्कूलन में तालीम चाहियो था। तो 75 सालन का जै क्यादत मुल्क जो बेड़ो बोड़ियो आहे, उन क्यादत के तब्दील करे तहां के हक जे आलिमन ते एतमाद करणो पवंदो, जमीयत उलमा इस्लाम ते एतमाद करणो पवंदो। टिन चेंजड़नि इंशाअल्लाह चयो आहे, टिन चेंजड़नि इंशाअल्लाह चयो आहे। मां के चाहे अबा नारा तकबीर, मां के अबा आरे दासी आरे दासी आरे दासी आरे दासी, नारा तकबीर। मां के चाहे, मां के तो कोई फिक्र कोन्हे, न मां गवर्नर थियण जे लाइ बीठो आहियां, न वज़ीर आला थियण जे लाइ। गवर्नर ऐं वज़ीर आला मां तव्हांखे बार बार चयो त निंड में बि न सोची हूंदी, अलाह मूंखे उहा इज़त ॾिनी आहे। मां अलाह जो कसम तव्हांजे लाइ बीठो आहियां, दीन जे लाइ, धरतीअ जे लाइ, धरतीअ जे मारोड़नि जे लाइ बीठो आहियां। तव्हां रड़ियूं करे करे मरी वियो आहियां, तव्हां ॿुधण जे लाइ तयारु न आहियो। कुझु मां वारा मौलवी बि सिधा थियनि, हाणे वॾेरनि अची मौलवियुनि जा पासा वरितनि, बाबो काथे आहे, पेर काथे अथई, हथ था चुमनि मौलवियुनि जा, पेर था चुमनि, मौलवी बि ख़ुशि त वॾेरो मुंहिंजो मुरीद थियो आहे। मुरीद न थियो आहे, तव्हांजे जमात जी रफ़्तार हिननि जा पघर कढी छॾिया आहिनि। ऐं हिननि जे चुमिन ते न वञिजो, हिननि जे हथनि, तव्हांजा हथ पेर छा चुमंदा, इंशाअल्लाह हाणे तव्हांजा पेर धोई करे बि पीअंदा। जमात सिंध में हीअं थी वई आहे, शींहं थी वई आहे, लेकिन हिम्मत करणी आहे। रुगो जलसन ते कमु न हलंदो, रुगो जुलूसनि ते कमु न हलंदो, रुगो धरणनि ऐं मुज़ाहिरनि ते कमु न हलंदो। जेको इनक़िलाब 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 कयो था न, इहो इनक़िलाब मां रत नथो घुरां, मां घर नथो घुरां, मां तव्हांखां मनी नथो घुरां, मां तव्हांखां जान ऐं माल नथो घुरां, बच्चा नथो घुरां, हिकु वोट थो घुरां त सिंध हिकु वोट ॾे। हिकु वोट जे ज़रिए इंशाअल्लाह हिन सिंध खे वागुनि जे वातन मां आज़ादु कराए हिकु दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम बणाईंदासीं। तकबीर, वक्त आए इनकलाब दो, किताब दो, वक्त आए इनकलाब दो, वक्त आए हिसाब दो, वक्त आए हिसाब दो, नारा तकबीर। बाक़ी जेकॾहिं अमड़ तो वारी, भेण तो वारी, न्याणी तो वारी, घरवारी तो वारी,
वोट नथी ॾे त पोइ कावड़ मूं ते न कंदो कर, हिसाब उन को वटि, मुंहिंजी ॻीची न पकड़। तव्हां हिननि खे न मोकिलियो असेंबली में, असां न ॻाल्हाईंदासीं, असांखे काई ज़रूरत कोन्हे, मुक़ाबिलो त असां था कयूं। यूसिन में मुक़ाबिलो असां कयोसीं, बल्दियात में, जनरल में असां कयोसीं, कावड़ा बि असां ते वेठा आहियो। सिंध जी ख़िदमत असां कईसीं, करोना में कावड़िया असां ते वेठा आहियो। सैलाब में ख़िदमत असां कईसीं, कावड़िया असां ते वेठा आहियो। सिंध खपाईंदे पादर खाईंदे जन आरा मां आहियां, कावड़िया मूं ते वेठा आहियो। सिंध जे जज़ीरनि जो केस मां विढ़ियो, बेटनि जो केस मां विढ़ियो, बहरीअ जे ख़िलाफ़ आवाज़ मां उथारियो, ज़ुल्फ़कार आबाद मंसूबे जे ख़िलाफ़ आवाज़ मां उथारियो, कावड़िया मूं ते वेठा आहियो। नमरता जो केस मां विढ़ियो, नौशीन जो केस मां विढ़ियो, लाल शहबाज कलंदर जे दरगाह ते लॻल बाहि मां विसाई, घोट कीअं लारकाणे जे मंदर जी बाहि मां विसाई, शिकारपुरे जेकबाबाद जे इमाम बारगाहुनि में लॻल बाहि मां विसाई, सखर हैदराबाद ऐं कराचीअ जे मस्जिदनि खे लॻल बाहि मां विसाई। हिननि सरदारनि, भौतारनि, ख़ाननि, नवाबनि सां अखियूं अखियुनि में मिलायूं मां आहिनि, नांग जे बिरड़नि में हथ मां विधा आहिनि। सिंध जे हिन ग़रीब आवाम जी मालकी मां थो कयां, कावड़िया मूं ते वेठा आहियो। कावड़ पंहिंजे पाण ते कयो, वोट तव्हां न ॾिना आहिनि, मां त पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो हो। मूं ते छाजी कावड़ अथव? सभ खां वॾो जज, सभ खां वॾो जस्टिस, सभ खां वॾो वकील, सभ खां वॾो क़ाज़ी तव्हांजे सीने में वेठो आहे। पंहिंजे पाण खां पुछो त क़सूरवार केरु आहे? मां न दीन सां न धरतीअ सां गद्दारी कई आहे। ख़ालिद महमूद सुमरे जो खून हथनि में खणी चयो हुन, तो मुंहिंजो शहीद अब्बा हिन जिस्म में तुंहिंजो रत है, जेसि ताईं जीअरो हो दीन ऐं धरतीअ जी चौकीदारी कंदो रहंदुमि इंशाअल्लाह। बाक़ी सोशल मीडिया ते तनकीद उहे था कनि जिनजे वञी टिकड़नि ते क़ुर रखो, जंहिं मुंहिंजे ख़िलाफ़ या जमात जे ख़िलाफ़ स्टेटस रखियो आहे, वञोसि घर के हिकिड़े खे त पकड़ियो चंडरे खे ऐं टिकण रखोसि, टिकण ते रखोसि क़ुर, त वोट ॾिनो ई मुलीअ खे, वोट इन ई वॾेरे खे ॾिनो हूंदो स्टेटस मुंहिंजे ख़िलाफ़, छो त वॾेरनि जे लिफ़ाफ़नि ते था पलजनि, छो त वॾेरनि खे अहसासु थियो आहे, भौतारनि, ख़ाननि, नवाबनि खे अहसासु थियो आहे, सिंध लुटींदड़नि ऐं फुरींदड़नि खे अहसासु थियो आहे त हे मुल्ला रुकजनी न था। सुबह जो हिकु जलसो, मंझंदि जो ॿियो, राति जो टियों, अवाम जो समुंडो न रुकजण वारो तूफ़ान आहे। इन्हनि खे ख़तरो महसूस थियो, किथे मौलवी असां खां इक़्तिदार न खसनि, इन जे करे इहे किराए जे चमचनि सां, किराए जे पाठनि खां मुंहिंजे जमात ते तनकीद कराए मुंहिंजो रस्तो रोकण था चाहिनि, लेकिन उन्हनि खे चवण थो चाहियां पंहिंजनि बिरड़नि में वेहो, पंहिंजे ज़बान खे लगाम ॾियो। हे त जलसा आहिनि, हे त इज्तिमात आहिनि, इंशाअल्लाह तव्हांजो निंडूं अञा तॾहिं हराम थींदियूं जॾहिं सिंध जे वज़ीर आला हाउस ते जमीयत जो जियालो वेही करे तव्हांजा बिप फाड़े करे हिन सिंध जे ग़रीबनि जो हिसाब तव्हां खां बराबरि कंदो इंशाअल्लाह। इन करे घबराइणो न आहे, तुंदी है बाद मुखालिफ से न घबरा है औकाब, ये तो चलती है तुझे ऊंचा उड़ाने के लिए। तुंदी है बाद मुखालिफ से न घबरा है औकाब, ये तो चलती है तुझे ऊंचा उड़ाने के लिए। इन जे पेट में वरूड़ मां समझी सघां थो, लप गोरिन जी खाई रात जो सुम्हनि था त बि छा थियो, मुला अची विया, अञा त बीहो मुला पके कांगरे जे ग्राउंड में आया आहिनि, अञा त बीहो मुला जलसनि ऐं जुलूसनि में आया आहिनि, अञा त बीहो मुलनि वार्डनि में तव्हांजे वाठनि ऐं चमचनि सां मुक़ाबिला शुरू कया आहिनि, अञा काथे अञा तव्हांखे दौरा तॾहिं पवंदा, ICU में तव्हां दाख़िल तॾहिं थींदव जॾहिं सिंध जे वज़ीर आला जे कुर्सीअ ते जमीयत उलमा इस्लाम जो जियालो वेहंदो। ऐं पेशन गोई थो कयां चाचा, पेशन गोई थो कयां, मुंहिंजा लफ़्ज़ लिखो, भरियो, यादि कयो, उहो ॾींहुं परे न आहे, सिंध जे वज़ीर आला जे कुर्सीअ ते जमीयत उलमा इस्लाम जो जियालो ज़रूरु वेहंदो इंशाअल्लाह।
हज जो नजीम इस समा में मारुगो बरेलविन के ना, मारुगो देवबंदन के ना, मारुगो अहल हदीसन के ना, मारुगो शियन के ना, सिंध में रहंदड़ हिंदन के, मेघवाड़न के, ईसाइन के, सिखन के दावत करो, अचो इन काफले में शामिल थो। इंशाअल्लाह सिंध जे हिक हिक फर्द खे उन्हनि जा हक जमीयत उलमा इस्लाम उन्हनि जे दरवाज़नि ताईं पहुचाई इंशाअल्लाह। बिला तफरीक खिदमत जमीयत जो माटो आहे। अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम बुधाए बहुतार आणींदो। तू गलाए बास्केट वारा अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम बहुतार आणींदा, सरदार आणींदा, नवाब आणींदा। पोइ इलेक्शन में तव्हांखे छा थो थी वञे या न उते यादि छो नथी अचेव, उते छो नथी अचेव, उते काॾे था वञो। अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम केरु आणींदा? ॻाल्हायो जवाब ॾियो। अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम केरु आणींदा? हर ज़ालिम सां बग़ावत कंहिं कई आहे, कंहिं कई आहे, कंहिं कई आहे। दीन जो केस कंहिं विड़ियो आहे, मस्जिदुनि जो केस कंहिं विड़ियो आहे, मदरसनि जो केस कंहिं विड़ियो आहे, ॾाढ़ी ऐं पटके जो केस कंहिं विड़ियो आहे, नमरता ऐं नौशीन जो केस कंहिं विड़ियो आहे, जसीरनि बेटनि वसीलनि जो केस कंहिं विड़ियो आहे। हे मास्तर 33 नंबरनि वारा जाठा हणंदा था वरतनि, हिननि जो केस कंहिं विड़ियो आहे? डॉक्टरनि जो केस कंहिं विड़ियो आहे? स्कूलनि इस्पतालुनि जो केस कंहिं विड़ियो आहे? जमीयत उलमा इस्लाम विड़ियो आहे। अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम हर ज़ालिम सां बग़ावत। बहुतारनि ख़ाननि नवाबनि सरदारनि सां अखियूं अखियुनि में कंहिं मिलायूं आहिनि। हाणे त हालत इहा आहे मुंहिंजो फूक ते उॾण वारो कारकुन ओ ईअं सवा सीपड़ो हुजे त बि वॾे खां वॾे बहुतार सां अखियूं अखियुनि में मिलायूं बीठो आहे। मजाला जो वॾेरो हथु विझेसि, मजाला ॾाॾा जो वॾेरो हथु विझेसि। मुंहिंजे ग़रीब खां ग़रीब कारकुन खे बि ख़बर अचेसि त हथु विझंदोमांसि धरती ट्रामो थी वेंदी। जमीयत जा कारकुन हाणे वारसीअ वारा आहिनि। हाणे कंहिं भोचार में ताक़त न आहे जो तव्हांजो वार बि बंगो करे सघे, तव्हांखे कुकड़ चोरी ऐं ॿकरी चोरीअ में FIR कराए सघे। हाणे हुननि जो साह थो वञे तव्हां को। हे या ज़ालिम सां बग़ावत, हर मज़लूम जी हिमायत कंहिं कई? केर बीठो? भंडन सां केर बीठो? नम्रता सां केर बीठो? नौशीन सां केर बीठो? सिंध जो केस कंहिं विड़ियो? ऐं बिला तफरीक पूरी इंसानियत जी ख़िदमत। हाणे सैलाब में अब कसम अथव अल्लाह जो, मां हलफ़ ॾिनो तमामु सच ॿुधाइजो, कूड़ न ॻाल्हाइजो। छा कंहिंखां मुंहिंजे जमात वारनि सैलाब में पुछियो त अबा तूं जमीयत जो कारकुन आहे या कोन्हे? ॿुधायो। कंहिंखां पुछूं त तूं देवबंदी आहे या कोन्हे, बरेलवी आहे या कोन्हे, शियो आहे या कोन्हे? हाँ, कंहिंखां पुछूं त वोट ॾिनो ही या न ॾिनो ही? बिला तफरीक सॼी सिंध जी ख़िदमत जमीयत उलमा इस्लाम कई आहे, बिला तफरीक। जी टाइम पूरो थी वियो आहे? अच्छा ठीकु आहे, तव्हां वेहो, मां हलां थो। अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम, जमीयत उलमा इस्लाम जो मंसूरा, हर ज़ालिम जाबिर लोटे आमिर दीन धरती जे दुश्मन सां मुक़ाबलो। जमीयत उलमा जो मंसूरा, हर मज़लूम जी हिमायत। जमीयत उलमा जो मंसूरा ऐं बिला तफरीक पूरी इंसानियत जी ख़िदमत। जमीयत उलमा जो मंसूरा। अचो मुंहिंजा बाह बेली थियो, अचो जमीयत उलमा इस्लाम जा बाह बेली थियो त सिंध लुटींदड़नि, सिंध फुरींदड़नि, ग़रीबनि जे हक़नि खे खाईंदड़नि जा बिब फाड़े उन्हनि खां सिंध जो हिसाब बराबरि कयो। तयार आहियो इंशाअल्लाह? जमीयत उलमा जो साथ ॾींदो, आलिमनि जो साथ ॾींदो। बिल्कुलु ईअं ई जीअं हाणे बल्दियाती इलेक्शन में ॾिनव, सॼे ज़िले नौशहरे में हिकिड़ी यूसी कोन्हे, सॼे ज़िले में गारियूं मूंखे, वोट सॼे ज़िले में बहुतारनि खे, गारियूं मूंखे। ईअं ई न जीअं हिकिड़ी यूसी कहिड़ी खटी अथव? चुप करे बि। यूनियन काउंसिल ना है बाबा, सब्र त कर।
जो मैंने तो नोटिफिकेशन मिले पोइ ॿुधाए जाए हाली केस था हलन खटी आयो मुबारक हुजे अब ईअं ई न जीअं बल्दियात इलेक्शन में निभाए ईअं निभाईंदव न जीअं जनरल इलेक्शन में निभाए ईअं निभाईंदव न इलेक्शन में निभाईंदव जंहिंजा निभाइण जो मूड आहे उहे हथ खणो कूड़ो वाइदो कोई न करे इलेक्शन में निभाईंदव और जंहिंजी घर में हलंदी आहे उहे बि हथ खणो त मां ॾिसां मुंहिंजो अमड़ियूं भेनरियूं न्याणियूं बि वोट ॾींदियूं इंशाअल्लाह त पोइ इत्मीनान रखो पके गांगरे वारो इत्मीनान रखो हे कंधो कपाए सघां थो दीन ऐं धरतीअ जे दुश्मन जे साम्हूं झुकाए नथो सघां इत्मीनान रखो तव्हांजे अरमाननि जो सौदो नथो करे सघां इंशाअल्लाह इन सिंध के एक दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम बढ़ाईंदासीं साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी वमा अलैना इल्लल बला अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा अंतस्सलाम व मिनकस्सलाम व इलैका यरजिउस्सलाम हय्यना रब्बना बिस्सलाम व अदखिलना दारस्सलाम तबारकत रब्बना व तआलैत या ज़ल जलाल वल इकराम अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका अल अफ़्व वल आफ़िया वल मुआफ़ात अद-दाइमत फ़िद दीन वद दुनिया वल आखिरह सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह अॼु जे हिन जलसे में जिन शिरकत कई उन्हनि जी शिरकत खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमा जिन ख़र्च कयो उन्हनि जे ख़र्च खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमा जिन मेहनत कई उन जी मेहनत खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमा कर्ज़दारनि जे कर्ज़ खे दूर फरमा परेशान हाल बंदनि जे हाल जे मथां रहम फरमा।